अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नौशेरो फ़रोज़ का एम इकबाल राजपूत जी ख़बर ॾींदा हलूं। नौशेरो फ़रोज़ में ॿेले खाते जे मुलाज़मनि पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मोरियल ख़ान सोलंकी, अब्दुल रशीद विस्तड़ो, एजाज़ मेमूर, तारिक हुसैन विस्तड़ो, सोडो ख़ान महर, अकील विस्तड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ। जन हक़नि जे हासिलात लाइ नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते मुलाज़मनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टाइम स्केल प्रमोशन, कोटा कच्चन मुलाज़मनि खे पको करण, पघारूं वधाइण समेत जाइज़ मसइलनि जे लाइ एहतजाज करे रहिया आहियूं, पर हुकूमत उन तरफ़ ध्यान न पई ॾिए। हुननि चयो त असांजा मुलाज़िम जन जी सर्विस 30 साल हुजण जे बावजूद बि साॻिए 5 स्केल में आहिनि। KPK ऐं पंजाब जा मुलाज़िम 11 स्केल में मुल्क हिकु आहे त पोइ सिंध जे मुलाज़िमनि सां माट्रेलीअ वारो सलूक छो पियो कयो वञे। हुननि मुतालबो कयो त असांजा जाइज़ मुतालबा हल करे ज़हननि में पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे।